ॾे परॾे में मौजूदु मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, अक मौजूद, चाक चङा भला, जोड़ मतारा, खीखी रासूदा, कहिड़ा तव्हांजा हाल, कहिड़ा अहवाल। सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपाकर जे हेडक्वार्टर वारे शहर मिठी, चेलार, छाछरो, कांटियो, डीपलो, इस्लाम कोट, नंगर पारकर, कारोंजर, कजला सरखां थींदे उमरकोट जे खोखड़ा पार, वासलबाद, जालूचूरो, पर्ची स्टेशन, छोर, न्यू छोर, ढोरनारो, पिथोरो, हासीसर, साडर, उमरकोट, नोटो ऐं कच्छ जे समूरनि इलाइक़नि खां थींदे सिंध जे ढाट जे इन मारूड़नि वसंदड़ मारूड़नि, झांगीड़नि, सांगीड़नि तोड़े लीके जे हुन पार, बॉर्डर जे हुन पार, बाड़मेर, जैसलमेर, बीकानेर, जोधपुर, ऋण कच्छ ऐं कच्छ भुज में वसंदड़ ढाटीड़नि ऐं मारूड़नि, सांगीड़नि, सिंधी समाजड़नि खे सिक भरियो सलाम, हक़ मौजूद, नमस्ते। कीअं थी लॻे तव्हांखे पंहिंजो ही स्टोरीज़, ही वीडियोज़ जेके थर ऐं ढाट ऐं मारवाड़ जे मुख़्तलिफ़ लोक गीतनि ते ॿधल इंतिहाई हसीन ऐं ख़ूबसूरत रागी जंहिं ॾे परॾे में ऐं हिंद सिंध में थर जे ढाट जे मारवाड़ी थरी लोक गीतनि खे ॻाए तमामु घणी मशहूरी माणी। हैदर हिंद जे लोक गीतनि ते तमामु घणियूं स्टोरीज़ पाण ईंदड़ वक़्त में बि कंदा रहंदासीं, पर अॼु तव्हां सां ज़िक्र था करियूं इंतिहाई हुनजे ॻायल हसीन ऐं ख़ूबसूरत लोकगीत उठ तोलाए आंदो आहे हली थर घुमूं। बुनियादी तौर ते थर ऐं ढाट जिते तमामु घणियूं तवील ऐं डिघियूं ऐं ऊचियूं भिटूं आहिनि, वारी जा दड़ा आहिनि, उते हिन दौर में हाणे जदीद टेक्नोलॉजी अचण खां पोइ थर जो छखड़ो, खेखड़ो ऐं लांग जीपूं बि निकिरी पियूं आहिनि ऐं रोड रस्ता बि ठही पिया आहिनि। पर हिकिड़ो दौर हो जो थर जे अंदरि दी शिप ऑफ दी डेज़र्ट, थर जो बादशाह, थर जो ढाट जो बादशाह जेको तस्वर कयो वेंदो हो सवारी जे हवाले सां, उहो हुयो उठ। ऐं उठ जेको थर जे ढाट जे इन्हनि भिटनि ऐं दड़नि ते चढ़ंदे जॾहिं पंहिंजे रम्ज़ में हलणु शुरू थींदो हुयो त इहो बि हिकिड़ो रोमांस हुयो जो थर जी ढाट जी जेका उठ जी सवारी आहे उनखे शानाइती, मानाइती ऐं बादशाही सवारी तस्वर कयो वेंदो हो। बिल्कुलु अहिड़ो ई लोकगीत जंहिंमें हैदर रिंद जॾहिं ॻायो आहे त उन लोकगीत ॾे परॾे में मशहूरी माणी। बुनियादी तौर ते थर जे अंदरि जेको प्यार ऐं मोहबत जो तस्वर आहे, सिलसिलो आहे, इहो ही लोकगीत बि उनजो हिकिड़ो वॾो मिसाल मौजूदु आहे त तव्हांजे लाइ उठ आंदो आहे हली थर घुमूं। इन जा मुख़्तलिफ़ मंज़र आहिनि, यानी हिकिड़ो मुड़ुसु पंहिंजी घरवारी जे लाइ बि उठ वठी थो अचे ऐं जॾहिं पंहिंजे साहिरनि जे ॻोठ में पहुचे थो तॾहिं उनजो इहो तस्वर आहे त उठ तो लाइ मूं आंदो आहे, हल त पंहिंजे घर हलूं ऐं थर घुमूं। ॿिए तरफ़ हिकिड़ो थर जे अंदरि सुहागणनि खे वठी वञण जो सिलसिलो बि उठनि जे ज़रिए रहियो आहे। उठ थर जे अंदरि कमाइतो जानवर बि रहियो आहे ऐं अॼु बि कमाइतो जानवर आहे। कंहिं दौर में हिकिड़े तमामु वॾे डिघे अरसे ताईं तोड़े हाणोके हिन जदीद टेक्नोलॉजी जे दौर में बि थर जूं जॾहिं वसकारे जा वलहार जा वसकारा थींदा आहिनि ऐं थर बर वसी पवंदो आहे, पलर पालोट थींदी आहे, त उन दौर जे अंदरि जॾहिं ॿनियूं थर जा खेठ खिड़बा आहिनि त हमरचे ऐं कंजलीअ जी हुंगार में थर जे मिसकिन मारूड़नि वटि जेको सभ खां वॾे में वॾो ॿनी खेड़ण जो ज़रियो हूंदो आहे उहो उठ हूंदो आहे। उठ तोलाए मूं आंदो आहे हली थर घुमूं। महबूबनि जो तस्वर, पंहिंजनि जो तस्वर, सुहागणनि जो तस्वर, थर जो मंज़र, थर जा भिटूं, थर जा इहे वाहिण वस्तियूं, थर जूं ग्वाड़ियूं, थर जा कुंभट, थोरे थर जूं गांगेटियूं, इहे समूरा मंज़र ऐं उन्हनि जे अंदरि झालरनि ऐं ख़ूबसूरत हुरमच भर्त सां भरियल झालरनि जे इंतिहाई ज़बरदस्त टिकनि सां जड़ियल झालरनि वारे सींगारियल उठनि ते जॾहिं घोटनि जा नेसार थींदा आहिनि त उहे मंज़र बि त इंतिहाई हसीन ऐं ख़ूबसूरत मंज़र हूंदा आहिनि। तंहिंजे करे उठ रुॻो इहो न आहे त सिर्फ़ु कुंवार खे कोठे अचणु या धीआरी खे कोठे अचणु छॾे अचण जो ज़रियो आहे, पर उठ घोटनि जे सींगार जो बि ज़रियो आहे। उठ महबूबनि खे कोठे अचण जो बि ज़रियो आहे। उठ पंहिंजे प्रिय सां मिलण जो बि ज़रियो आहे। ऐं इहो उठ ई त हुयो जेको राणे खे काक पुॼाईंदो हो मुमर सां मुलाक़ात लाइ। चवनि था त जॾहिं हमीर सुमरो साड़ ऐं हसद में राणे खे काक वञण खां मना कयो ऐं जॾहिं हू न रहियो तॾहिं हुन उठनि जे पेरनि में
लोह जा क़िला लॻाराए छॾिया। जॾहिं लोह जा क़िला टुंबजी पिया त उठनि हलणु छॾे ॾिनो, उठनि उथणु छॾे ॾिनो, जवाबु ॾेई छॾियो। ऐं हिकु भेरे तमामु झूनी हिकिड़ी सांड जंहिंखे चइजे, जेका उठणी चइजे, उन रड़ कई। ऐं राणो जेको वॾो सायर ऐं इंतिहाई ॾाहो ऐं अकुलमंद हुयो, हुन सम्झो त हीअ हलणु थी चाहे। ऐं जॾहिं हू उथणु चाहे पई त गंवार जेको आहे उन मेणो ॾिनो त हीअ थी वञे तोखे काख पहुचाए। चवनि था त राणे उते इहो चयो त हले न हले, पुॼे न पुॼे, पर ॾिस मोली जा अचण। जेका काख पुॼाईंदी न पुॼाईंदी उहो अलॻि कहाणी आहे, पर हुन जा ॾिस अचण। तंहिंजे करे उठ जो अचणु, उठ जो वञणु, उठ जो हलणु, उठ जो डोड़णु, उठ खे पाकेट, उठ खे धाड़ियल उठ बि चइबो आहे। उठ इंतिहाई हसीन ऐं ख़ूबसूरत जानवर, जंहिंखे सींगारे पंहिंजनि प्यारनि, प्री प्यारनि, सुहागणनि, कुंवारनि ऐं धीआरनि, तोड़े मिटनि माइटनि खे कोठे अचण ऐं छॾे अचण जो ज़रियो। उठ, थर जा उठ ॾे परॾेह में मशहूरु रहिया आहिनि। ऐं वरी उहे उठ जॾहिं उन्हनि ते सुहागणनि जा हार सिंगार ऐं ठाठ, राजस्थान जो कल्चर, मोरियो, टीलड़ी, झांझर, ऐं उन सां गॾु वरी उनजे पेरनि में घुंघरू ऐं पाज़ेब, ऐं इहे समूरा मंज़र, ऐं मारवाड़ ऐं ढाठ जा वर वकड़ वारा इहे ख़ूबसूरत सफ़ेद वारे जे इन भिटण वारा जेको इहो थर आहिनि, इन जे अंदरि जेको हीउ इन क़िस्म जो मंज़र ऐं ख़ूबसूरत मंज़रनामो सिर्फ़ु थर में मिली सघे थो। तंहिंजे करे हीउ गीत जॾहिं हैदर रिंद ॻायो, तॾहिं हिन गीत सॼी दुनिया में मशहूरी माणी। हर उन दौर जे म्यूज़िक सेंटर ते हिन गीत वारी कैसेट थर जा ढाठ जा मारवाड़ जा मारू माण्हू इंतिहाई ज़ौक़ ऐं शौक़ सां घुरी, नालो खणी ऐं पोइ पुछा करे वठी वेंदा हुआ। पंहिंजनि ॿचड़नि में, मिटनि माइटनि में, घर में, फैमिली में वॼाए, ॻाए ऐं सुणी, ऐं हिन गीत ते वॾा तबसरा कंदा हुआ। उठ जो तमामु वॾो क़दुरु बि कयो वेंदो हो। अॼु ताणी बि थर जे अंदरि उठ जो तमामु वॾो क़दुरु कयो वेंदो आहे। तंहिंजे करे उहो कारण रुॻो इहो आहे जो उठ ज़रियो आहे मुआशी, तोड़े इक़्तिसादी ज़रियो त आहे, पर साॻे वक़्त ते उठ समाजी तालुक जो हिकिड़ो ज़बरदस्त ॻांढापो बि आहे। तंहिंजे करे सुहागण जे सुहाग खां वठी कुंवार जे रूप ताईं, ऐं कुंवार जे रूप खां वठी धीआरी जे कोठे अचण ताईं जा जेके बि हसीन ऐं ख़ूबसूरत मंज़र आहिनि, उन्हनि मंज़रनि जो समूरो मरकज़ी किरदारु हीउ थर जो शिप ऑफ द डेज़र्ट, यानी थर जो जहाज़, हीउ उठ आहे। ऐं इन लोकगीत खे जॾहिं हैदर रिंद ॻायो, तॾहिं केसर जी दुनिया जे माण्हुनि में इहो चोॿोर बि हुयो त रुॻो उठ जे कोठे अचण ते बदल ही लोकगीत छा महसूसु थींदो। पर जॾहिं हैदर पंहिंजे ख़ूबसूरत ऐं मिठड़े मासूम आलाप सां ढाठ, थर ऐं मारवाड़ जे हसीन ऐं ख़ूबसूरत मंज़रनि वारे लोकगीत खे ॻायो, त यकीन करे हुन गीत अॻियां पोयां सभु रिकॉर्ड तोड़े छॾिया। बुनियादी तौर ते थर जो कल्चर, तारीख़ ऐं सकाफ़त इंतिहाई शाहूकार ऐं हसीन आहे, जेका ॿिए कंहिं बि खिते जी नाहे। अॼोकी इन वीडियो में तव्हांखे असां ॿुधायोसीं तफ़सील हिन लोकगीत जे बाबति। मिलंदासीं इंशाअल्लाह ईंदड़ कंहिं ॿी वीडियो में। तेसिताईं इजाज़त।